कुछ पलन में पंहिंजे विच में जामनगर खां ख़ासि हिकिड़ा संत पधारे रहिया आहिनि त उहे जीअं ई ईंदा तीअं पाण हिते जेको अॼु जो जेको तव्हांखे प्रोग्राम आहे उहो ॿुधाइणु चाहींदुसि। हिते हिकिड़ो पर्दो खोले करे ऐं रिबिन कटाए उन्हनि संतनि जे हथां रिबिन कटाए लोकार्पण कंदासीं हिन गार्डन जो, ऐं पोइ सिधो पाण साम्हूं मंदर जे पटांगण में हिते बि व्यवस्था कयल आहे उते शिफ्ट थींदासीं ऐं उते ई सॼो पाण बाक़ी जो प्रोग्राम हलाईंदासीं। त हींअर सिर्फ़ु हिते जीअं ई संत अचनि तीअं हिते 5-7 मिंट जो मुख्य कार्यक्रम थींदो, उन खां पोइ पाण सभई मंदर में शिफ्ट थींदासीं ऐं मंदर में बाक़ी जो कार्यक्रम स्वागत ऐं सन्मान जो कार्यक्रम पाण मंदर में कंदासीं। हा, पूज्य बापू जामनगर खां पूज्य नंदलाल बापू पंहिंजे विच में पधारिया आहिनि। जोरदार ताड़ियुनि सां पाण संतनि जो स्वागत कयूं। पूज्य विशाल बापू त हींअर पंहिंजे विच में पधारियल आहिनि। जोरदार ताड़ियुनि सां पाण स्वागत कयूं। मंदर जे मैनेजमेंट मां सुगनामल ऐं ॿिया जेके हा भाई तव्हां माहौल ठाहियो जोरदार। दक्षिण सरदारनगर वार्डना पूर्व अध्यक्ष भारतीय जनता पार्टी दक्षिण सरदारनगर वार्डना पूर्व अध्यक्ष श्री मीराभाई कसोटिया, पूज्य नंदलाल बापा, पूज्य विशाल बापू ऐं कान्हा भाई ऐं सभई वरिष्ठ आगेवाननि जो गुलनि जी पंखुड़ीअ सां स्वागत थी रहियो आहे। पाण तालियूं वॼाए करे हिन में जुड़ी सघूं था। संतनि जो आशीर्वाद ऐं संतनि जे द्वारा गुलनि जी वर्खा तव्हांजे मथां थी रही आहे। तालियूं ॿई हथ मथे करे, ॿई हथ मथे करे तालियूं। कलाकार भावनगर जा गौरव शिवू भाई। मौज अञा बाक़ी है, पहिरीं लोकार्पण करणो है त सभई वरी वरी पंहिंजी पंहिंजी जगह ते अची करे विराजमान थियनि त पाण अॼु जो जेको कार्यक्रम आहे उनखे अॻियां वधाए सघूं। અત્રે આપણે આ સર્કલનું લોકાર્પણ સંતોના કરકમલો દ્વારા કરવા જઈ રહ્યા છીએ। ત્યારબાદનો કાર્યક્રમ આપણે મંદિરના પટાંગણમાં શિફ્ટ કરીશું। એટલે અત્યારે આપણે અહીંયાથી સૌ બિરાજમાન છીએ। જેમ સર્કલનું અનાવરણ થાય, નામ ઉદ્ઘાટન થાય, આપણે સર્કલનો જે કાંઈ અંદર જોવાનું છે એ જોઈને પછી તરત આપણે મંદિરે જઈને બાકીનો કાર્યક્રમ આવેલ મહેમાનોનું સ્વાગત અને સન્માન એ આપણે મંદિરના પટાંગણમાં કરીશું। असांजा पूर्व नगर सेविका श्रीमती उषाबेन तलरेजा, उनजो हार्दिक हार्दिक स्वागत है। ताड़ियों बजाए करे। भावनगर की प्रथम महिला नगर सेविका। हाणे पंहिंजे विच में संत ते पधारी चुकिया आहिनि ऐं पाण अॼु जो कार्यक्रम शुरू था कयूं त मां संतनि खे ई वेनिती कंदुमि मंदर जा ट्रस्टी सभु अॻियां अची वञनि ऐं पाण सर्कल जो जेको आहे हा
आ सभिनी सभई वरिष्ठ आगेवान गॾु जुड़ंदा संतन जे कर कमलनि सां पाण पर्दो खोले करे रिबिन कटे करे हिन सर्कल जो पाण लोकार्पण कंदासीं। सभई पंहिंजी जॻह ते जोरदार ताड़ियूं वॼाए करे अंदर लाओ। हाँ चालू संत कपिराम साहिब की जय, साईं दामाराम साहिब की जय, लाल सभई झूले। सभई साईं फोटो ऐं वीडियो चालू है। पंहिंजो झूले साईं कपूराम साहिब की, बाबा दामाराम साहिब की, भजन के बात की, लाल के सदाई बाबा अपनी ये खेल के बाद में सरकार ने गार्डन सभी के रखने के बाद सर्कल में पेड़ घुमाए थे।
संतन जी वर्षीय जो कार्यक्रम भी हिते चालू ही है ऐं उन सां गॾु गॾु उन्हनि जी वर्षीय महोत्सव दरमियान ही सर्कल जो लोकार्पण थियो आहे। सभी लेडीज थोड़े जेंट्स के वेनती है जल्दी करे इन पासे अची वञनि त पाण पंहिंजो हींअर जो बाक़ी जो कार्यक्रम जेको आहे उहो अॻियां वधाए सघूं। दादी अचो श्री संत स्वामी ककूराम जी महाराज सर्कल तो जेको लोकमुखी जेको चर्चा थींदो आहे न वो नालो शॉर्ट चर्चा थींदो आहे त सजेशन रखियोसीं त संत ककूराम सर्कल जो उद्घाटन थियो, अनावरण थियो ऐं लोकार्पण थियो जेको टई कार्यक्रम गॾु पाण थी सघूं। जोरदार ताड़ियुनि सां पाण हिकिड़ो इहो करकसर वारियूं 50 ग्राम 100 ग्राम न ताड़ी जो आवाज़ में सॼे सिंधु नगर में गूंजी वञे। घटायूं किले वारियूं जागण मले पकोड़नि जे किले वारियूं हाणे बसर वारा मिर्चनि वारा पाके ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थी थिए 164 वारनि जी जॻह में जेको हींअर सर्कल जो लोकार्पण थियो उनजी जेकी पहिरीं रिथ जेकी रखी हुई उहा 9/12/2020 माना कुझु टाइम अॻु दिसंबर महीने जी 9 तारीख़ इन सर्कल जे लाइ नामकरण हुनजो पाण खे कंप्लीट थियो। किशोर भाई गुरमुखाणी जेकी हींअर ॿी टर्म आहे तेॾी महिल उहे नगर सेवक पहिरीं टर्म में हिन जी ॾाढी महिनत ऐं मंदिर जी महिनत सां सर्कल दत्तक मिलियो आहे। संत ककूराम मंदिर जेको हुन मंदिर में पाण वेठा आहियूं उन्हनि खे इहो दत्तक मिलियल मंदिर सर्कल आहे। पाण खे हुनजी रख रखाव जी जवाबदारी मिलियल आहे ऐं पाण हुनजो उपयोग बि करे सघंदासीं। निमाणी वेनती इहा आहे कि हींअर समाज सॼो गॾु आहे, पाण ज़रूरु वही करे वञी करे वेंदासीं ऐं लेडीज़ वञी करे वेंदियूं त सर्कल में ॿियो कुझु प्रॉब्लम अचण जी शक्यता कान ईंदी। सफ़ा ख़ाली रहंदो त ज़रूरु ॿिया बची करे वेही रहंदा ऐं जीअं सर्कल ॿिया अहिड़ा इलाही स्थान आहिनि उन्हनि जो सदुपयोग कोन थी सघंदो आहे त उहो न थिए। इन जे करे हिते जेकियूं भेनरूं वेठियूं आहिनि उन्हनि सभिनी खे वेनती आहे कि 8 ॾहनि जे जोड़े में वञी करे वेहिजो। हा वेरी गुड, ॿियो वेंदियूं न त सभु सुठो थींदो। लेडीज़ जे हथ में ॾाढी शक्ति आहे, हुनजो नालो ई शक्ति। उषाबेन दल्लेजा हाणे पंहिंजे विच में संत स्टेज ते विराजमान आहिनि उन्हनि जो हार नंदलाल साहिब उन्हनि जो हार पाए करे स्वागत कंदा। श्री सुगनामल जी मंदिर तरफ़ां उन्हनि जो हार पाए करे स्वागत कंदा। जोरदार ताड़ियुनि सां पाण ताड़ियुनि जो आवाज़ न वॼायो त असां म्यूज़िक चालू कयूं। स्टेज ते विराजमान पूज्य विशाल बाबू उन्हनि जो हार पाए करे स्वागत करण लाइ मां वेनती कंदुमि। वरिष्ठ आगेवान श्री टीकमदास दामेजा साहिब। स्टेज ते विराजमान कान्हा भाई लालवाणी ठीक है पूज्य दुखवंजनी देवमा किशु भाई के निमाणी वेनती है कि वे आहा तव्हां ताड़ियूं वॼायो न वॼायो ताड़ियूं न वॼाइजो। असांजे कार्यक्रम में ख़ासि उपस्थित असांजा नव नियुक्त नगर सेवक ऐं हींअर जिनकी स्टैंडिंग कमेटी में सभ्य तरीके निमणूक थी अहिड़ा श्री दिलीप भाई जुबनपुत्रा जो हार पाए करे स्वागत कंदा। श्री शिलू भाई जय जय
असांजा ॿिया नगर सेवक किशोर भाई जो हार पाए करे स्वागत कंदा देवन भाई डुकंदा डुकंदा नचंदा टुकंदा। दक्षिण सरदार नगर वोर्ड भारतीय जनता पार्टी ना पूर्व अध्यक्ष एवं मेराभाई कसोटिया नु हार पहेरावीने स्वागत करशे श्री चंद्रकांत भाई दामेजा। सिंधी समाज वरिष्ठ आज्ञा महामंत्री मनसुख भाई पंजवाणी हार पाए करे स्वागत कंदा गुरमुख भाई। रही करे भारतीय जनता पार्टी जो कम कहवाय जागरणमल पंजवाणी जो हरीश भाई मंगलानी के मां वेनती कंदो उन जो हार पाए करे स्वागत कर। असांजा पूर्व नगर सेविका उषाबेन तलेजायो हार पाए करे स्वागत कंदा सपना बेन। हाँ सिंधी जनरल पंचायत जा उपाध्यक्ष श्री ज्ञान भाई बालचंदाणी स्वागत। सिंधी जनरल पंचायत जा उपाध्यक्ष श्री फताभाई राजायो हार पाए करे स्वागत कंदा दीपक भाई। संत कंवरराम सिंधी सेवा मंडल अध्यक्ष श्री रमेश भाई गोगलाणी हार पाए करे स्वागत कंदा श्री किशोर भाई डोडेजा। असांजे समाज जा वरिष्ठ आगेवान नामदेव भाई जिन जो हार पाए करे स्वागत कंदा ललित भाई गिदवाणी। वरिष्ठ आगेवान श्री खुशीराम काका उन जो हार सां स्वागत कंदा दीपक भाई। सुखनामल जिनके वेनती है आगेवान श्री बाबू भाई हार सां स्वागत कंदा नारायण भाई बालकापुर वाला। मोटा वाली ना वीडियो का चालू है। कमलेश भाई स्वागत करता चंद्र भाई धामेजा स्वागत गयो ना भजी ने वाली कमलेश भाई और रेगापुरम साहिब की जय। कांता दादी जिन जो जेके चेंबूर खां पधारियल उन्हनि जो स्वागत कंदा कंचन बेन। मंदिर जो प्रोग्राम है। हाँ ये दादा वडील वेठा आहिनि उन्हनि जो हार सां स्वागत कयो दीपक भाई। दादा चाहींदासीं त दिलू भाई अचन भाई के नारायण भाई जो भी स्वागत करण चाहींदासीं देवन भाई के वेनती कयूं नचंदा टुपंदा। हाँ मलकापुर से जोरदार ताड़ियुनि सां हिननि जो स्वागत कयूं मलकापुर खां तेजी करे। आहा ओहो ओहो ब्यास वारा दादी जे असांजे विच में आयल आहिनि उन्हनि खे मां हिकु लेडीज़ भेण खे अचो दादी अचो, इन्हनि खे ब्यास वारा जेके आहिनि उन्हनि खे हार पाए करे उन्हनि जो
स्वागत कयो। यहाँ दिल्ली ब्रांच से ताराबेन खे वेनती कंदासीं उहे स्वागत कनि। महिमान मनु भाई गॾु गॾु मंदर मां ई सुखनामल जी आहिनि उन्हनि जो बि हार सां स्वागत कंदासीं। गुरमुख भाई खे वेनती कंदो ऐं काका दादा टिकमदास धामेजा उन्हनि जो बि हार सां स्वागत। शिलू भाई थैंक यू। हाणे पाण हरीश भाई जिनके वेनती है वो दादी सब ॿार आहिनि दादी जा। हर भाई करे हरीश भाई गया पासे में ही रहंदा आहिनि हरीश भाई। आदरणीय संत शिरोमणि जागेश्वर गोविंद बापू या विशाल बापू, अलग आदरणीय संत महात्मा जनरल पंचायत या प्रमुख श्री कन्हैयालाल, हितां सर्कल जा ख़ासि असांखे मदद किशोर भाई गुरमुखानी नगर सेवक श्री ऐं नवा नगर सेवक ऐं लोहाणा पूर्व भाजप जा हितां जा प्रमुख शहर हिते जा दक्षिण सरदारनगर जा मान्य दादा किशुमल नामदेव जी असांजा प्यारा प्यारा साथी ऐं सिंधी समाज जा बृहत्तर ऐं मोक्ष मंदिर जा प्रमुख मनसुख भाई पंजवाणी साहिब ऐं पूज कंवरराम साहिब मंडल जा प्रमुख श्री ऐं असांजे मोक्ष मंदिर जा प्रमुख ऐं पूज राजाई पंचायत जा प्रमुख मान्य फताभाई राजाई, ज्ञानचंद भाई अने आगेवान असांजा सिंधी भाउर मार्केट जो कंहिंजो नालो न खणा त ऐं असांखे भाजप में घर तर तयारु करण वारा असांजा भाउ जागरमल, अन्य आयल महानुभाव शेवादारी इष्ट मंडल मां सतगुरु स्वामी कपूराम साहिब मंदिर तरफ़ां तव्हां सभिनी जो हिन कार्य में आया आहियो ऐं शरीक थिया आहियो। पंहिंजो अमल जो मां आभारी थो आहियां ऐं दिलि वजान सां तव्हांजो ताली वजाए स्वागत थो कयां। बोलो कपूराम साहिब की जय, बाबा दामाराम साहिब की जय। आयो लाल कयो झूलेलाल मेरा पास सदाई बाजवा। वरी मां नए सिरखण वधीक टाइम वेंदो हाणे हिन संत जी व्याख्या अॻे बि मां ॻाल्हाई हुई जॾहिं इहो प्लॉट मिलियो हो मुहूर्त कयोसीं। हाणे मां घणनि खे टीकमदार थोरो घणो ॾसियो भाई पहिरीं संत होॾे हुया पोइ हेॾे हुया पोइ हेॾे आया। पहिरीं हिते जूअर वावींदो हो कालू देवसी राजपूत पंहिंजे हुन कैंप जे हुन पासे। पहिरीं हुते नंढी झूपड़ी हूंदी 10 बाई 10 जी। तॾहिं मुंहिंजी उमिरि 7 साल मां उते वेंदो हुउमि मुंहिंजे माउ सां गॾु। पोइ संत आया हेॾे वरी नंढी हूंदी वॾी उन कांठे ते। पोइ उन कांठे ते हिकु दफ़ो वॾो वावाझोड़ो आयो त सभु उॾी वियो। जेके बि हुनजा पतरा लॻल हुया संत जा सभु उॾी विया। पोइ संत हिते आस्थान कयो सम्झो न। त हिन संत जी व्याख्या अॻे बि मां ॻाल्हाई पर तंहिं महिल घटि माण्हू हुया। हाणे ईअं करे थो ॻाल्हायां भाई हिन संत जे मंदर जो कॾहिं फाड़ो उगाइण में न ईंदो आहे। वॼायो तारियूं। कॾहिं काई पहुच न फाटंदी आहे। ॿियो दुनिया में अहिड़ो कोई संत पैदा न थींदो जेको जाइफ़ा खे पहिरें पवण न ॾे। उहो हिकु ई संत अथव सॼे भारत में। कॾहिं बि जाइफ़ा खे चवंदो पुटु पंहिंजे मुड़ुस जी शेवा कर, ॿार पाल, ॿारनि खे सुजीत रख, हिते मूंखे पहिरें ऐं ठिकाणे में न ईंदी कर पुटु, घर जी शेवा कर। उहे पहिरियों नंबर संत अथव सम्झो न। ऐं तंहिंखां पोइ हिन जूं कई चमत्कार ॾिठासीं। कई रोतल माण्हू तॾहिं मां हिते ईंदो हुउमि सफ़ा नंढो हूंदो हुउमि सम्झो। त संत वटि के ईंदा भाई मूंखे मेरा भाई 800 रुपया लाणे थो पियो, धमकी थो ॾे, मूंखे ॾियणा आहिनि त पोइ चवंदो भाई राति जो अचिजांइ शाम जो सिजल टाइम ते।
वो चवंदुसि भाई वो कोथड़ो पियो ने हेठां मथे कर्ज मिलंदे उते 800 रुपया मिली वेंदा मेरा पे खे माना मेरा पे हुन कुझु कंदो न हिन संत जी जा व्याख्या हिकु त कॾहिं फाड़ो न ॿियो कंहिं बि वॾे माण्हूअ खे मान न करोड़पति अचे या पकोड़नि तां जागण अचे उन ज़मीन ते वेह मान सरखो करोड़पति हुन संत वटि मान न हूंदो उहो बि संत पहिरियों त हथ लाग वॻिया वॾो माण्हू आहे त उहो अॻु में किरी वेंदो उन जा हंध जुदा पथारियल हूंदा हिन संत वटि उहा महिमा ई न हुई हे संत त अहिड़ो हुयो कि दुनिया में न मिलंदो बोलो भाई ककूराम संत की जय जोरदार माहिती असांखे माहितगार कयो थैंक यू वेरी मच काका चार उगलानी कई खणी आया साईं जन वटि वर्षीअ में हिन वर्षीअ में हिते आवतमल ज्ञानचंद तंहिंखां पोइ बाबा दादी न गनोमल पोइ साईं जन चयो बाबा त केरु तव्हांखे चयो मां तव्हांखे चयो ऐं मुंहिंजे साम्हूं मां अॻिते वेठो आहियां चई न हिते शहनशाह पाण वो सभिनी खे था असां उन नाले सां उगलानी कयूं लोग त साईं भुल थी वई आहे चए भले भुल पर मां न वठो हाणे जेको तव्हां पोइ ॾाढो चयो अॻिते असां इहो न कमु कंदासीं की हाणे मां त न वठंदोमांव तव्हां वञी ख़र्चु कयो पोइ पाणे ई ख़र्चु पाणे वञी कयूं बाबा जन हथ बि न लाथो मुंहिंजे साम्हूं बि चवंदा संसार का सभु गृहस्थी आश्रम सभ खां ऊचो ऊचो तव्हां तव्हां पाण खाओ बचा पालियो पे खे दान पुञ ॾियो असां हिकु अलख जे नाले ते नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो असां उहे पाण ई तारण वारो वेठो आहे असांखे कंहिंजो कुझु न खपे प्रवृत्ति मने थियल हुई प्रवृत्ति काई न कंदा हुआ सभु आयो जागरमल आयो टीकम आयो मनसुख भाई आयो केर बि आया दिलीप भाई आया सभु करे सभिनी सां प्रेम बेइज्जती कई न आपका सभिनी खे भाॻे अहिड़ा संतनि तां चरणनि तां नमस्कार बोलो सतगुरु स्वामी ककूराम साहिब की जय हिकिड़ी ॿी बि ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधाइणा किशोर भाई ॾिजो किशोर भाई असां हिन ई लाइन में रहंदा आहियूं हिन लाइन वारा त इलाही ॼणा वेठा आहिनि असां हिन गलीअ जो बि नालो हिते असांजा मकान जेके आहिनि न हुते संत ककूराम सोसाइटी अॼु खां 3 साल अॻु ई ठाहे ॾी आहे एसोसिएशन ठातल आहे संत ककूराम सोसाइटी उनजे लाइ त ताड़ियूं वॼायो न कर त सही आहे कंजूसी आहे थैंक यू वाह वाह आहा ऐं सिल्लू भाई माना सॼो प्रोग्राम फाइनली असांजा कुझु नगर सेवक ॿई आहिनि अॼु जे प्रसंग जे अनुरूप खरे श्री दिलीप भाई किशोर भाई बोलो संत ककूराम साहिब की जय पंहिंजे जे ककूराम नामगढ़ सर्कल में मंच ते पंहिंजा संत वेठा आहिनि ऐं साम्हूं स्टेज ते सिंधी जनरल पंचायत जा प्रमुख श्री कन्वर भाई सतनाणी मनसुख भाई पंजवाणी पूर्व नगर से उषाबेन जागरमल मेरा भाई कसोटिया दिलीप भाई और हितां आसे पासे माता भेनरूं ॿियो त कुझु न आहे हे बाग जेको ठातो आहे जीअं पाण घर खे संचालन कंदा आहिनि तीअं बाग खे बि पाण संचालन करो अहिड़ी मुंहिंजी विनंती आहे ॿियो कुझु मूंखे चवणो कान्हे थैंक यू किशोर भाई हाणे पाण संत ते पंहिंजे विच में विराजमान आहिनि पाण संतनि खां संत आशीर्वचन पाण वठूं पूज्य नंदलाल साहिब लाल झूलेलाल परम आदरणीय संत शिरोमणि साईं दामाराम साहिब जिन की जय परम आदरणीय संत शिरोमणि साईं ककूराम साहिब जिन की जय हो परम आदरणीय भावनगर सिंधी पंचायत सर्व सिंधी समाज पंचायतुनि जा जेके प्रमुख श्री आयल आहियो संस्थाउनि जा सोसाइटियुनि जा असांजे हिन मंदिर जा ट्रस्टी पत्रिका पढ़ी करे बेहद अनहद खुशी थी तो सिंधी समाज के भावनगर के अंदर सोने के टुकर जड़ी हिकड़ी भूमि महानगर पालिका के पारा उन संत जी कल कमाई के तेवज़ सौगात के तौर में दिनी वही जैसे मुल आकरण अथाव मुश्किल है जामनगर में एतरे टुकर वठण जेका असांखे 22 साल जंग लड़णो पियो कारपोरेशन का उन खां पोइ असांखे झूलेलाल चौक जी प्राप्ति थी तव्हां खुशनसीब आहियो
जो 19/4 में तव्हां प्रस्ताव रखियो आहे 21 में तव्हांखे भूमीअ जो प्रदान थी मिलियो। इहा संतनि जी कयल कमाई आहे ऐं इहा असां सिंधियुनि जी जागृति आहे, असांजी तन तोड़ महिनत आहे। न ॾींहुं ॾिठोसीं न राति ॾिठीसीं ऐं उन भूमि वठण जेका हथ जोड़ करे ऐं उनखे बर्पा करे अॼु समाज जो तमामु घणा कार्य थींदव। हा, मां 58 साले खां वठी समाज जी शेवा कई, हिकु पौधो न खयो। 46 साल अस्पताल जी शेवा कई गवर्नमेंट में, गुजरात गवर्नमेंट में। मां पहिरियों सिंधी आहियां जंहिंखे गुजरात गवर्नमेंट जी राइटिंग में मिलियल परमिशन आहे, ऑफिस आहे। 4 एम्बुलेंस तम, 3 पटे वारा तम, इंटरकॉम टेलीफोन तम, पर कॾहिं बि कंहिंजो सदुपयोग मूं अजायो न कयो। बगदाणा जॾहिं मंदरु कयो त ॼाऊं जहिड़ो असांजो बगदाणो आहे अहिड़ो ई तव्हांजो आहे, त मूंखे सौगात में छा था ॾियो, काई अहिड़ी चीज़ मूंखे ॾियो जेका मां हितां खणी वञा ऐं उनखे जीवन भर ताईं मां संभाले रखां। 28 ॾींहंनि जी महिनत खां पोइ मंजी बापा जेके हिन महिल असांजा ट्रस्टी आहिनि बगदाणा जे ट्रस्ट जा, उन हिकु अखर मूंखे चयो तो बापा ना नामे चरी न खाजो। आज वो मारो बगदाणा छे, वो तमारो जामनगर नो आश्रम छे। सच करे पूछो, कदे फोटो अखबार में न ॾिनुम, कदे कोई लेख न ॾिनुम, कदे हिक पैसे जी भी फोड़ी न कई। जेके भी भंडारा थियनि था अलाए कंहिंसां थियनि, अलाए किथां थो अचे किथां थो वञे। पतो छा हूंदी, मां मलकापुर वियोसि, उते 3 ॾींहं वञी रहियुसि, उते संशोधन वञी कयुमि। भई साईं खलका खे एॾी जो खलका उतां अचे थी, साईं कपूराम, साईं कपूराम, साईं कपूराम। उन मसालनि में वठी हलिया, ॾेखारियमि चई साईं हिते रहंदा हुआ। हिकिड़ी ऊण हूंदी आहिनि, हिकिड़ी सिर हूंदी आहिनि ऐं हिकिड़ी पाणीअ जी दछी हूंदी आहिनि, उहा हुई हुनजी सौगात जी मिल्कियत। उन खां सवाइ कुझु बि चीज़ न हुई ऐं सदाई उन धणीअ जे नाले सां हलंदा हुआ। असांजो साईं कन्हैयालाल चवंदो हो त जेकॾहिं 100 रुपए बि न चांवरनि जो हिकु कणो थी वियो, तॾहिं साईं कटूराम दरबार साहिब में चांवर बाबा हिते पाणी ई पिया ईंदव। हा, कन्हैयालाल जा अखर अथव। जंहिं सत जी कमाई कई आहे, जंहिं सचे जी कमाई कई आहे ऐं जंहिं पंहिंजो जीवन समर्पित करे छॾियो आहे, उन जे नाले ते संतनि जा आशीर्वाद मिलिया आहिनि। हिकु मंत्री हुननि जो हार्दिक हार्दिक स्वागत आहे। शिलू भाई हिक ट्रैक रिकॉर्ड ते तव्हांखे धमाधम स्वामी कपूराम जी महाराज નું સર્કલ બનાવે છે, પણ પ્રભુ પરમાત્માને એ પણ પ્રાર્થના કરીએ કે પ્રભુ તમારા ધામને અમને સર્કલ આપજો। પ્રભુ પરમાત્મા તમારા ધામમાં અમને સર્કલ આપજો, તમારો સર્કલ। એ સર્કલ મળી જાય ને આપણું જીવન સફળ થઈ જાય। આપણે સ્વામી કકુરામજી મહારાજનો સર્કલ બનાવ્યો છે, પણ સાથે એક પ્રાર્થના પણ કરી છે કે પ્રભુ તમારા ધામમાં અમને એક સર્કલ જોવે, જ્યાં તમારા ચરણોની રજ અમને મળે। એક ગીત जमाने में कहा टूटी हुई तस्वीर बनती है, तेरे दरबार में बिगड़ी हुई तकदीर बनती है। लब पे कवाली शिरडी वाले साईं बाबा आया है तेरी घर पे सवाली। लब तो आए आँखों में
वाली गिरडी वाले साईं बाबा आया है तेरी दर पे सवाली ओ बाबा गिरडी वाले साईं बाबा आया है तेरी दर पे सवाली ये मुझे जिंदवत घोड़ा मुझे जिंदा बाबा संतान गुरात मतन वतनता ये मुझे जिंद मत घोड़ा मुझे जिंद मुझे हमारे वतनता तो आए साईं मुझे परवाह है काई मुझे नंग असाईं पे बैठो आए साईं मुझे परवाह है काई मुझे नंग वतन नंग असाईं ते साईं कपूरा मते साईं साईं कपूरा मते वेठो वेठो आहे साईं मूंखे परवाना आहे काई मुंहिंजो नंग असाईं ते वेठो आहे साईं मूंखे परवाना आहे काई मुंहिंजो नंग असाईं ते वाह सिंधी वाह 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 सभई वाह वाह सभई वाह बाबा सिंधी राम साईं राम राम साहिब की जय साईं कतुराम साहिब की जय आयो लाल सवई कहो झूलेलाल तो शिलू भाई जे ने नीलेश भाई है शिलू भाई नीलेश भाई भी वरी मना कुछ ना कुछ धमाको कंदा है कंजूस सभनी सिंधी भावरनि ने भेनर कंजूस भावरनि ने भेनरुनि खे वेनती आहे के ताड़ी वजाइन हेलो हेलो असांजे आमंत्रण के चंद्रकांत भाई के मां वेनती कंदुमि आभार दर्शन ओके ओके राम साहिब की जय राम साहिब की जय लाउड मेरी करामत हाथ में से तो के कोई दीदा ही नहीं या लाउड मंगलानी जो असां मंदिर पाऊं आभारी भी आयो ऐं उन जो स्वागत था कयूं ऐं सदा ही वधे सेवा कंदो रहे समाज जी असां उन खे गुरू तरफ़ा आयो लाल कयो झूलेलाल ओ भई राम साहिब की सदाई सुखी रहो सदाई सेवा कंदा रहो मेहरबानी रखे लाइ पर उहे सेवा में ही लॻा पिया आहिनि त मां ई तव्हांजो वचन तेसि ताईं चंद्रकांत भाई ख़ैर हिते उपस्थित थियल परम पूज्य असांजी निमाणी वेनती खे मान ॾेई करे पूज्य नंदलाल बाबा ऐं हींअर ई विशाल बाबू पधारिया उनखे तकड़ हुई थोड़ी आयल महिमान सिंधी पंचायत जा प्रमुख असांजा विस्तार जा कॉर्पोरेटर रसाला के नवापरा विस्तार जा कॉर्पोरेटर भूतपूर्व कॉर्पोरेटर कुशाबेन समाज जा आगेवान सिंधी पंचायतनि जा प्रमुख श्री असांजे वेनतीअ खे मान ॾेई सतगुरु बाबा ककूराम जे सर्कल जे उद्घाटन प्रसंग ते हाजिर रहा उन लाइ पंहिंजो कीमती वक्त कढी करे हिते हाजिर रहा उन लाइ असां संत ककूराम मंदिर ऐं प्रेमियुनि तरफ़ां सभिनी जो तहे दिलि शुक्रगुज़ार आहियूं सभिनी खे અને ખાસ તો આપણી વચ્ચે આપણા વેનતી માણાપીર મેરાભાઈ આતે ઉપસ્થિત થયા એમનું પણ હું કકુરામ મંદિર વતી આભાર વ્યક્ત કરું છું અને એમનો આપણે સહકાર મળતો રહેશે સભની આયેલ સિંધી ભાવરન માતા भेनन जो तहे दिल शुक्रगुज़ार आहियूं असांजी वेनतीअ खे मान ॾेई करे हिते उपस्थित रहिया सभई खे वेनती आहे त